हाणे अवां अपडेट कयो पिया सिजावल मां इम्तियाज़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ त सिजावल में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टे जो बहादुर साथी इनकलाबी जिदोजहद जे अमली किरदार मरहूम यूनुस बान जी पहिरीं वरसी मल्हाई वई। वरसी में मरहूम यूनुस बान जे फर्ज़ंदनि मीर मुर्तज़ा बान समेत शीन बेपे सिंध सूबे जे जनरल सेक्रेटरी मशकूक खोसो आज़म खान ढोमकी, बाबू एहसान खान भुट्टो, डॉक्टर उस्मान सरवेज, वहदतुल मुस्लिमीन ज़िला सिजावल जो अॻवान हाजी मुज़फ़र अली लगारी, वापारी न्याज़ मेमन, शायर अयाज़ अमर शेख, सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़िन, बान बिरादरी ऐं शहरनि वॾी अंग में शिरकत कई। उन मौके ते सियासी समाजी मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻवाननि, सहाफ़िन ऐं शाइरनि मरहूम यूनुस बान खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे चयो त यूनुस बान कॾहिं बि कंहिं ज़ालिम जाबर कंहिं वॾेरे अॻियां न झुकियो हो। पाण ग़रीब मिस्किननि ऐं सिजावल ज़िले जा मामला मसीहा ज़ालिमनि वॾेरनि प्रोडक्ट्स जे अखमी कंडो बणिजी रहियो। पाण जिदोजहद जे मैदान में सदाईं साबित क़दम रहियो। उहो ई सबबु आहे जो अॼु हर माण्हू खेसि यादि करे लुड़का हारे वेहंदो आहे। अॼु बि संदसि चाहींदड़, संदसि साथी ऐं शागिर्द संदसि वाट ते हलंदे मैदान मल्हाईंदा रहनि था। संदसि विछोड़े खे पूरो साल गुज़री चुको आहे, पर अॼु बि उस्ताद यूनुस बान हर दिलि अंदरि ज़िंदा आहे। संदसि अज़ीम किरदार मशाल राह बणिजी सदियुनि ताईं सजागी जा नवां दग सेखारींदो रहनि।